हैदराबाद में मौजूद आहियूं ऐं हर हियरिंग ते असां कराची मां हिते ईंदा आहियूं ऐं लास्ट हियरिंग ते अक्यूज़ पार्टी जेका आहे उन्हनि जो वकील कोन आयो, उन्हनि जो लॉयर अवेलेबल कोन हो, जंहिंजे करे अॼु 19 तारीख़ हिननि पाण ई चयो 19 तारीख़ रखायो त जीअं उन्हनि जो वकील जेको उहो अची सघे ऐं अॼु ॿीहर उन्हनि जो वकील नाहे आयो। अॼु 19 तारीख़ असां हिते कोर्ट में मौजूद आहियूं ऐं उन्हनि जो वकील नाहे आयो, जंहिं ॻाल्हि मां इहा साबित थिए थो त हाणे ही भॼी रहिया आहिनि ऐं ही डिॼी विया आहिनि। क़बर कुशाई न थियण जे लाइ कॾहिं एप्लीकेशन ॾियनि था, कॾहिं IG खे एप्लीकेशन ॾियनि था त जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे उहो तब्दील कयो वञे, कॾहिं मजिस्ट्रेट वटि इहा एप्लीकेशन जेका आहे उहा फाइल कराइनि था ऐं मुसलसल जेका आहे उहा क़बर कुशाई रोकराइण इन्वेस्टिगेशन खे मुतासिर करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। सिराज लाशारी जॾहिं 4 महीना टाइम वरितो ऐं उनखां पोइ रिपोर्ट ॾिनी हुई त असां रिपोर्ट ते एतिराज़ कयो, असां प्रोसेस में सिराज लाशारी खे हेल्प कयो, असां सिराज लाशारी खे फैक्ट ऐं सभु शयूं जेके असांखे जेके बि एविडेंसिस असां वटि हुआ, इवन पारस जा वॉइस मैसेजेस वीडियोस उहे सभु असां उन्हनि खे ॾेखारिया हुआ। अदरवाइज़